शहीद बेनज़ीराबाद बेरो टाइम से गड आवां जो मेज़बान जुल्फ़कार खास के लिए इन वक्त असा नवाब शाह तोड़े जी सेंट्रल सिंध की वही अस्पताल पीपल्स मेडिकल हॉस्पिटल में मौजूद आयूँ जिनकी बजट 1 अरब 50 करोड़ यानी 1.5 अरब रुपया इन अस्पताल के लिए अचन था। पर उनके बावजूद भी इन अस्पताल में तव्हांखे डिस्प्रिन की गोरी न मिलंदी। हिते जेकी आहिनि से वॾियूं वॾियूं माफ़ियाऊं वेठियूं आहिनि। हिते इलाज करण बजाय ही अज़ाब घर बणियल आहे। हिते सफ़ाई सुथराई तोड़े खाधे पीते जी का भी सहूलत मौजूद ना है। हिते जेके मेडिकल सुपरिटेंडेंट अचन था उहे ॾींहं रात में जेको करप्शन करे मुबैना तौर ते करप्शन कंदा उहे करोड़पति बणिजी वञनि था। त हिन अस्पताल जे जेकी करप्शन जी कहानी आहे उन हवाले से अॼु असां कोशिशि कंदासीं। असां अॻु में भी जेको आहे हिन पीपल्स मेडिकल अस्पताल में प्रोग्राम मुनक़िद कया, हितां जे मरीज़नि सां ॻाल्हि ॿोल कईसीं, हितां जे इंतज़ामिया सां ॻाल्हि ॿोल कईसीं। पर हिन अस्पताल में कंहिं बि क़िस्म जी का बि माण्हू खे सहूलियत न आहे। हीअ उहा अस्पताल आहे जिते खोड़ सारा माण्हू जेके पाण खे बाशऊर सम्झंदा आहिनि, जेके पाण खे कलमकार सम्झंदा आहिनि, उहे बि हिन वहंदड़ गंगा मां पंहिंजा हथ ज़रूरु रंगींदा आहिनि ऐं उतां जेको आहे सो मुबैना तौर ते हिसोपति ज़रूरु वठंदा आहिनि। हिन ते पॉलिटिकल इन्फ्लुएंस हुजण करे हीअ अस्पताल माण्हुनि खे फ़ाइदो नथी ॾेई सघे। हितां जा जेके माण्हू आहिनि उहे दरपदर वीचारा हूंदा आहिनि। हिन अस्पताल में उहे मिसकीन ऐं ग़रीब माण्हू हूंदा आहिनि जिनजो को बि ओई वाई न हूंदो आहे, जिनजो को पैसो ॾोक न ईंदो आहे, मजबूर थी इहे अस्पताल में ईंदा आहिनि। पर हिते जेके वॾा डॉक्टर आहिनि, जेके प्रोफेसर आहिनि, उहे कॾहिं बि हिन अस्पताल में तव्हांखे ज़ाहिर नज़र न ईंदा। उहे पंहिंजूं प्राइवेटूं क्लिनिक हलाइनि था ऐं उहे हितां बि हराम जूं पघारूं खणनि था, लखें रुपया पघारूं हड़प कंदा, पर ड्यूटियूं करण लाइ उहे तयारु न आहिनि। हिते सिर्फ़ु ॾेखा ख़ातिर ईंदा आहिनि। उन्हनि जे हवाले सां अॼु असां कोशिशि कंदासीं त असां जेको सिटी रिपोर्टर आहे रफ़ाक़त राई उहो मुख़्तलिफ़ वार्डनि में वञे त वार्डनि में केॾी गंदगी आहे। तव्हांखे हिकिड़ी डिस्प्रिन छा पायोडीन जी दवा बि न मिलंदी। जॾहिं एमरजेंसी हूंदी आहे त उते सैकड़ाट माण्हू वेठल हूंदा आहिनि। जेके ड्यूटी डॉक्टर आहिनि उहे हराम जूं पघारूं त खाईंदा आहिनि, पर उते जेको आहे सो मरीज़नि खे उहा सहूलियत न ॾींदा आहिनि। अॼु असां कोशिशि कंदासीं त मरीज़नि सां ॻाल्हायूं, हितां जे बाशऊर माण्हू सां ॻाल्हायूं त हीअ आसिफ़ अली ज़रदारी जी पंहिंजी अस्पताल आहे। हीअ जेकी सूबाई वज़ीर सिहत डॉक्टर अज़रा फज़ल पेचो जी पंहिंजी अस्पताल आहे, जिथे कारी वारा कख आहिनि त सॼी सिंध जे अस्पतालुनि जी कहिड़ी हालत हूंदी। अॼु असां कोशिशि कंदासीं त सही अस्पताल जी जेको हक़ीक़ी पिक्चर आहे, जेकी हक़ीक़ी तस्वीर आहे, उहा तव्हांखे ॾेखारियूं त हीअ अस्पताल इलाज जो न पर अज़ाब जो घर बणियल। जी ज़ुल्फ़कार, बिल्कुलु तव्हां दुरुस्त ॻाल्हि कई त ही सिंध जी 3 नंबर वॾी अस्पताल इन खे चयो वेंदो आहे। पीपल्स मेडिकल अस्पताल जे नाले सां ही वॾी अस्पताल मनसूब आहे। पर हिन अस्पताल में जेकॾहिं पाण सहूलियतुनि जी ॻाल्हि कंदासीं त बिल्कुलु का इन अस्पताल में सहूलियत मौजूदु न आहे। इन अस्पताल खे हथ वठी तबाह कयो वियो आहे। हिते जेके ईंदड़ मरीज़ आहिनि उन्हनि खे डिस्प्रिन जी गोरी बि जेको आहे सो नथी मिले पई। प्रॉपर हिकिड़ो फोरम यूज़ कयो, मां DC खे एप्लीकेशन ॾिनी, सिंध हेल्थ सेक्रेटरी खे एप्लीकेशन ॾिनी, पर उनजो को बि रिप्लाई कोन आयो। पोइ आऊं जेको आहे पंहिंजो 22 मार्च ते जेको आहे पटिशन मूं फाइल कई हाई कोर्ट में जेको आहे सो डबल बेंच में। उन में जेको आहे सो इहो हुयो त जीअं मिसाल आहे मेडिसन जेको आहे सो बिल्कुलु कोन्हे। तव्हां हींअर कंहिं बि तव्हां वार्ड में वञो या तव्हां कंहिं मरीज़ खां पुछंदो त बाबा मेडिसन हिते मिले ई कोन थी। ऑपरेशन वग़ैरह जेके थियनि था OT में, उते बि जेको आहे सो सभई जेको सामान आहे उहो ॿाहिरां घुराए थो वञे। ऐं उनखां अलावा जीअं चवंदा आहियूं त पंहिंजी सिंध में जेको सनती लिहाज़ सां कराची जेको आहे सो वॾो शहर आहे, कारोबारी लिहाज़ सां ऐं वॾियूं फैक्ट्रियूं आहिनि। ईअं ई खणी चइजे त हिते हिकिड़ी वॾी माफ़िया आहे ऐं नवाब शाह जेको वाहिद सिंध जो शहर हूंदो जिते प्राइवेट सेंटर ऐं प्राइवेट अस्पतालूं वधि में वधि हूंदियूं। ऐं उनखां अलावा हिते जेको मेडिसन जे नाले ते LP यानी कि लोकल परचेज़ तमामु घणी आहे, पर सिर्फ़ु उहा जेको आहे सो पंहिंजो कागज़नि में थिए पई। ऐं अकॉर्डिंग टू लॉ जेको आहे सो हुजण ई खपे त टेंडर हिकिड़े स्टोर खे ॾिनो वञे। 15 ॾींहं हिकिड़े स्टोर खां कराए पिया वञनि, 15 ॾींहं ॿिए खां जेको आहे सो स्टोर खां दवा वरिती पई वञे लोकल परचेज़ जे नाले ते, उहे बि माण्हुनि खे मिलनि कोन थियूं। उनखां पोइ हिते एक्सरे डिपार्टमेंट जी हालत इहा आहे त कुझु ॾींहं जेको आहे सो पंहिंजो फिल्मूं एक्सरे जूं हूंदियूं आहिनि, न त कुझु ॾींहं खां पोइ वरी जेको आहे सो बंदि थी वेंदियूं आहिनि। भाई जेको आहे सो जॾहिं असां मरीज़ उन्हनि वटि वेंदा आहिनि त भाई असांखे एक्सरे जूं फिल्मूं ख़तमु थी वियूं आहिनि, तव्हां जेको आहे सो मोबाइल ते जेको आहे सो लैपटॉप तां तस्वीर कढी वठो। हाणे इहा हालत आहे। उनखां पोइ CT स्कैन जी हालत इहा आहे त जेकी CT स्कैन आहे उहा अक्सर ख़राबु रहे थी। फाइब्रो स्कैन आहे, जिगर जी हिकिड़ी मशीन आहे जेकी लिवर खे इहो ॿुधाईंदी आहे कहिड़े स्टेज ते आहे, उहा जेको काफ़ी टाइम खां वठी ख़राबु पई आहे। खां अलावा मेन जेके एडमिनिस्ट्रेशन सीट ते 2 माण्हू वेठा आहिनि, डायरेक्टर फिनांस ऐं डायरेक्ट डेवलपमेंट जेको एडमिन आहे, उहो 20 ग्रेड सीट ते 18 ग्रेड माण्हू वेठो आहे, यानी कि उहा अपॉइंटमेंट बि गैर क़ानूनी आहे। सो वधीक तव्हां माण्हुनि खां पुछी सघो त केतिरी बुरी हालत आहे हिते। तव्हांखां किथां खां आहे? असां सांगड़ खां आहियूं। इंजेक्शन हींअर लिखी ॾिनो आहे 4000 रुपए जो इंजेक्शन हिकिड़ो आहे, 5 ॾींहं लॻंदा।
ठीकु आहे। MRI जे लाइ माना मशीन जे लाइ माना सही आहे, ठीकु आहे। उहे कल्ह माना जेका रिपोर्ट कराई आहे 10,000 रुपए जी 12 कराई आहे असां पैसा पटसट करे। हाणे इंजेक्शन चवनि था महांगा आहिनि, 12 वठी अचो। हींअर पुछा सरकारी अस्पताल पुछा कयो उन्हनि खां डॉक्टरनि खां छो लिखी वारी चए लिखी आहे, लिखी ॾियूं था मथां अचनि कोन था, कोन था मिलनि। ज़्यादा चवनि मथां नथा। हा मथां कोन था अचनि। भई हर शइ आहे, जंहिंजी सिफारिश आहे हुनखे हर शइ मिले बि, जंहिंजी कोन्हे सिफारिश हुनखे का शइ कोन पई मिले। घणा ॾींहं थिया आहिनि तव्हां केतिरियूं दवाऊं 12 वठी चुका आहियो? हींअर कल्ह MRI कराई, हुन खां पोइ माना प्राइवेट बि ॾेखारियो, माना तक़रीबन 20-25 हज़ार रुपया माना हू ख़र्च करे चुकिया आहियूं। अञा जेका हीअ इंजेक्शन लॻंदा 5 ॾींहं लॻंदा, ठीकु आहे। 4,000 रुपए जो हिकिड़ो इंजेक्शन आहे इहो। हाणे ग़रीब माण्हू किथां पूरी कंदो 4,000 जो? 2 माण्हू माना हिते लो आहियूं, कंदा मज़ूरी आहियूं, पोइ हिते अचण जो फ़ाइदो ई कोन को बि। सरकार सहूलियतूं फराहम नथियूं करे या ही नथा? ही वलालम ही सरकार ॾे थी, हिननि खे ही कोन था कनि, छा था कनि। बहरहाल असांखे त माना सहूलियत कोन बि मिले न। हाणे 4,000 रुपया किथां वठी अचूं डेली जा 5 ॾींहं जे लाइ? पोइ रहण जो ख़र्चु, सुम्हण जो, हर शइ जो, मानी जो, का शइ जी माना सहूलियत कोन अथसि। का शइ न को बि सहूलियत कोन अथसि। असां सिसराड़ी खां आया आहियूं। असांखे बि ॾिसो मुल्ह पिया ॾींदा, असां मुल्ह पिया वठूं, मरीज़ असांजा उते पिया आहिनि थिया, असांखे को बि इस्तेमालु कोन था कनि। ॿाहिरियां पिया बुख पिया मरूं, परदेसी केले जी मज़ूरी कयूं, केले जो कर्म कयूं, पूरे नथा पऊं। हिननि जो आउं कोन थो पवे असांखे। सभु शइ 12 सभु शइ ॾिसो त मुल्ह वठी लिखी ॾिने अथनि। हींअर 3,000 जी वठी आयो आहियां। हा हाणे ग़रीब माण्हू आहियो, कीअं माण्हू मज़ूरी केले जी कयूं, हाणे मूंखे ॿुधा मरीज़नि जी कयूं या पंहिंजी रोज़ी जी कयूं, किथां कयूं? सभु शइ हिननि खे मिले वई त ही पियो मां ब्लैक ते पिया खपाइनि पंहिंजो पान। सहूलियतूं न आहिनि। सहूलियतूं न आहिनि, सहूलियतूं हुजनि त इहे हाणे असां मुल्ह न वठूं। हाणे हुते हिननि जो शामिलु लॻो पियो आहे कारोबार सॼो, ब्लैक माइल लॻा पिया आहिनि पंहिंजो पाण में। का बि सहूलियत न आहे ग़रीब जे लाइ, ॿुधो न। पोइ हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे, को ग़रीब जो सफ़ाई आहे भला? सफ़ाई बि आहे, बसि उहो मामूली आहे त आहे, जो न त गंदगी पई आहे थी। पोइ हाणे त संदोष मर्ज़ी आहे, असां ग़रीब माण्हू नथा पूरे पइजी सघूं। इहे लाशा ढुकजनि पिया बसि ॾिसो। हा हिते अचनि माण्हू जहिड़ा था वञनि, लाश इहे ॾिसो साम्हूं बीठा आहिनि, लाश अचनि जहिड़ा हितां मोया पिया वञनि। पोइ हाणे इहा आहे गवर्नमेंट। हाँ माने पंहिंजे मुल्ह पिया खायूं नथा। चाचा साईं मां काज़ीमत मां आहियां। छा सूरत हाल आहे? का सहूलियत? का सहूलियत न आहे, सफ़ाई कान्हे, बाथरूम भरिया पिया आहिनि ऐं दवाऊं हींअर ही जेका मूं वटि रिपोर्ट आहे अवां ॾिसी सघो था, मां ॿाहिरियां करे आयो आहियां, प्राइवेट करे आयो आहियां। हिते का सहूलियत ई कान्हे। हिते चवनि था हिन जा पंहिंजा मिलियल आहिनि, वाह हीअ हिन खे रिपोर्ट ॾे, हिन खे लेबार्ट्री वारो अथई इन खे ॾे, इहो अवां जो रिपोर्ट करे ईंदो ॿाहिरियां, झूलेलाल वारो करे ईंदो या ॿियो ईंदो, हुनजा पंहिंजा मिलियल आहिनि, उनखे चवंदा हिन खे ॾे, डॉक्टर चवे थो हिन खे ॾे, हीअ करे हिते रियायत कंदई। पर असांखे हींअर ॿाहिरियां इहे रिपोर्ट मिली आहे, मां हुते ॿाहिरियां करे आयो आहियां। प्राइवेट माण्हू अंदरि वेठा आहिनि। लेबार्ट्री वारो न हथ मां पर्ची खसे थो, हा हा टेस्ट करे थो ॾियां। लेबार्ट्री वारो न माफ़िया आहे, मुंहिंजे हथ मां फशरी कई त मां बाक़ी विड़ी पियो मांसि, परफ्यूम हणी ॾाढो काटन पाए, हथ मां पर्ची खसे थो, हीअ हितां कान ॾिनी, मां पाण कराए थो ॾियां। 300 रुपया वारी 900 थो वठे, मां कल्ह कराई आहे 300 रुपये में, अॼु इन खां पुछा कई आहे 900 रुपये जी। बाक़ी त माफ़िया बि हले, तव्हां हलो मथे ॾिसो, मुंहिंजी अमर मुंहिंजी दाख़िल आहे कॉलेज में, मां कोन कराए मां टेस्ट हुन खां। कल्ह मां 300 में कराए, अॼु चइबो 900 रुपये, इहा ई साॻी टेस्ट आहे। ईअं हथ मां पर्ची थो खसे, एॾी माफ़िया आहे। उहे माना सिविल अस्पताल में अंदरि वेठा आहिनि। हा हिते अंदरि वेठा आहिनि, फ़ोन था कनि, मिंट में अची थो वञे, मिंट में अचो, लिखी था वञनि, बाबा फलाणी 2 टेस्टूं कराए अचो, मिंट में पहुची थो वञे, हथ मां पर्ची। मां बाक़ाइदा जी डॉक्टर सां बाक़ाइदा वॾो बहस कयो आहे, वॾो मां विड़ी पियो आहियां, यकीन कंदो मां सफ़ा ॿुधे माने करे अॼु पंहिंजी अमर डिस्चार्ज वरिती आहे, मां प्राइवेट थो वञा। बदबू ॾिसो तव्हां, ख़ुदा जो कसम आहे, पान अलाए असां बीमार थी विया आहियूं, ठीकु ठाक अमर परे थी वई, असां मां ख़ुदि बीमार थी पियो। तव्हां ॾिसो वॉशरूम में वञो, अफ़सोस आहे, ख़ुदा जो कसम आहे, असांखे सम्झ में ॻाल्हि इंसानियत असां में कान्हे का। की तव्हां चओ था जेके मरीज़नि सां गॾु अचनि था उहे बीमार आहिनि, मरीज़ त वीचारो खट ते पियो आहे न, असां बीमार पिया आहियूं। हिते कुझु वॉशरूम चङो आहे त 30 रुपए 40 रुपया आहे, हिते वॉशरूम ॿाहिरि चङो आहे पैसा आहे, अंदरि हलो तव्हां ॾिसो वॉशरूम जी थोरी को अची वेंदो मिनिस्टर, पोइ ईअं धोपिजी वेंदा वॉशरूम जो बंगला थी वेंदा।
असां ग़रीबनि लाइ कुझु कोन्हे। सिविल अस्पताल में बि हर शइ पैसा हर शइ पैसो पैसो। तव्हां लेबॉरेटरी वारनि जो तव्हां सुबुह जो अचो जंहिंमें डॉक्टर राउंड हणी वञनि था, पोइ तव्हां ॾिसो लेबॉरेटरी वारनि जी, तव्हां एक्शन ॾिसो लेबॉरेटरी वारनि जो कीअं हथ खां माण्हू खां परिजी था। ए भाई ये मां तो कराए थो ॾियां, तूं बसि वेठो हुजे हिते, तूं ॿाहिरि पेशेंट तुंहिंजो सीरियस आहे, तूं निकिरंदे मरी वेंदो पेशेंट। एॾो इंसान छिरक था ॾियनि, पोइ अॻिलो चए थो भाउ अचे वठि 900 कराए, यकीन कोन ईअं था चवनि, तूं निकिरंदे ॿाहिरि पेशेंट तुंहिंजो मरी ईंदई, मूंखे ॾे मां कराए थो अचां। अरे भाउ मूंखे अखियूं अला ॾिनियूं आहिनि, पेर ॾिना आहिनि, मां अंधो आहियां, मां पाण वञा थो। माफ़िया आहे बाबा तौबा। तव्हां किथां खां आहियो? मां मंसूर आग आहियां सैदाबाद खां। सभु रुगो डॉक्टर सेकलाट आहिनि, को बि इंजेक्शन बि नथी अचे, हुनखे कंपाउंडर हणो उहो बि ॿिया हाणे ॾिन सेकलाट, हुनखे सेखारीनि पिया 10 ॾियणियूं डॉक्टराणियूं, 15 ॾियणियूं डॉक्टर पुठियां हिकु हिकिड़ीअ खां पुछ त 10 लख रुपया फीस आहे असांजे महीने जी। इहा फीस आख़िर केरु थो खाए? हुकूमत थी खाए या मंशात थी खाए? हिकिड़े 1.5 कलाक हिकिड़े मरीज़ जे मथां बीठो आहे डॉक्टर साहिबु। इहो मंशात आहे न सिधी सही। को बि चई वञे त वाह किथे सहूलियत हुजे अस्पताल नवाबशाह में त आऊं ॾंढ भरे ॾींदुसि, ऐं का बि सहूलियत न आहे। पेशाब लाइ बि 1/2 कलाक त मरीज़ खे डोड़ायूं था, घुरूं था, शिंकल उहा कोन थी मिले, वञूं था एक्सरे लाइ त मशीन ख़राबु पई आहे, को बि सहूलियत कोन्हे का। पाकिस्तान पुराणो उहो कुझु चङो उहो बि गरक करे ॾियूं बेनज़ीर मोए खां पोइ। न कोई सिहत वारी वज़ीर आज़रा फज़ल पियो हू चए थी सभु सहूलियत न का बि सहूलियत कान्हे आहे, सभु मतिलबु जान। बसि वोट ॾियो असांखे, तव्हांजी सभु पूरी कंदासीं। वोट वियो पोइ केरु कंहिंखे नथो सुञाणे। इमदाद बि पंहिंजो वॾनि माण्हुनि ऑफिसरनि खे था ॾियनि, कंहिं ग़रीब खां पुछो अथनि त तई रोड ते वेठा आहियूं या लोड़नि में वेठा आहियूं या पाणी में वेठा आहियो। हलो हली नवाबशाह खां ॿिए पासे ॾिसो केॾो पाणी आहे। मंशात बि हले सरकारी इदारनि में, रुगो मंशात जिथे किथे मंशात। सिर्फ़ु वोट लाइ अचनि? हा वोट लाइ अचनि था, पोइ न ॼाण न सुञाण, वञूं था त धिका ॾेई जनवासी तव्हांखे सुञाणूं ई कोन था। चङनि चूंड सभु सामान वग़ैरह ॾींदा, चङनि खे ॾींदा, ऐं को बि ग़रीब जेको बि अचे थो न उहो ठीकु ठाक माण्हू बि माना मरी वेंदा घर जो वञे। पुछा कयो हिन 10 ॾींहंनि में घणा लाश आहिनि अस्पताल मां निकिता आहिनि। असां मोरे खाया सहूलियत का बि कान्हे का बाबा। जेको हाणे कलाक हाणे मुंहिंजो मरीज़ लादा पियो आहे मथे, होॾे था भराइनि होॾे था भराइनि, भॼी भॼी माल छितो थी पियो, हर हेठि था लाहिनि, हर मथे था भराइनि। हाणे काॾे न मूं वटि ग़रीब पैसा बि त कोन्हे, ॿाहिरि जेकी ॾींदा ॿाहिरि। अड़े बाबा तव्हां सरकार जो सरकार ई कयो न, इलाज माना सरकार को बि कोन्हे, रुॻी ॿाहिरि जी। हाणे ग़रीब माण्हू किथे पहुचूं असां? दवाऊं कोन आहिनि, सरकारी दवा बि जेकी आहे 5,000 10,000। हाणे असां किथां ग़रीब 10,000 पैसनि ते ॿाहिरि, हर शइ ॿाहिरि। माना हिते का टिकी बि न, सुई बसि या उड़ी थोरी हणनि पियो। न सफ़ाई कान्हे। हाणे गलो मुंहिंजी घर जो बंदि लॻो पियो कल्ह, हाणे साह बंदि आहे। हीअं चवंदो मुंहिंजे मरीज़ कुझु कयो त सही न, हाणे पियो आहे लादा मथे, डॉक्टर बि नथा कुझु बि। हाणे चवंदा 3 बजे डॉक्टर अचे थो, हाणे उन इंतज़ार में उसे ड्राइव मरीज़ ख़तमु। प्राइवेट क्लिनिकनि ते 24 कलाक वेठा आहिनि। हा प्राइवेट हाणे पैसो वञे ग़रीब ते पोइ झटके रहंदे न। असां इन सहूलियत था, उहा सहूलियत मिले कान थी, उहे साॻियो सूरनि में असां। हा चाचा किथां खां आया आहियो? साईं 60 मील खां आया आहियूं। साईं असां राति आया आहियूं, असांजो हमरा खे फाल जो झटको थी वियो, असांजो इमरजेंसी में खणी आयासीं। हिते लिफ्ट मशीनुनि जो बंदि हुयूं, वेयर चेबल घुरियोसीं, उन जे असांखे इनकार कयो वियो। उन खां पोइ जेके टेस्टूं असांखे लिखी ॾियनि उहे सभु असां जेकॾहिं सरकारी मां कराए था अचूं त उनखे तस्लीम नथा कनि, चए बाबा सही न आहिनि। बाबा सही न आहिनि त तव्हांजो गवर्नमेंट जो कयल आहिनि, उहे बि असां ॿाहिरां कराए था अचूं। ऐं डॉक्टर बि न आहिनि, की मरीज़ खे केॾी बि तकलीफ़ थी, जेकॾहिं असां भॼी हुननि वञूं था त चवंदा बाबा डॉक्टर कोन्हे, सुबुह जो डॉक्टर। मरीज़ खे हेॾी हालत लॻी पए थी, तव्हांजा डॉक्टर कीअं न? एमरजेंसी में त डॉक्टर हुजणु खपनि लाज़मी, उहे बि न आहिनि। खाधो बि ग़ैर मयारी ॾिनो पियो थो वञे, हर शइ लाइ वञूं था, हर शइ लाइ जवाबु आहे। हालांकि ॾिसो जेको सिहत जो मिनिस्टर आहे उहो बि नवाबशाह जो आहे, सिंध गवर्नमेंट पीपल्स पार्टी जी आहे, उनजो पार्टी जो चेयरमैन बि नवाबशाह जो आहे। हिन ज़िले खे जेकॾहिं हेॾियूं सहूलियतूं न आहिनि, हिन ज़िले में जेकॾहिं इंसान खे सिहत जूं सहूलियतूं बुनियादी सहूलियतूं नथियूं ॾिनियूं वञे त ॿिनि ज़िलनि जी छा हालत हूंदी? हिते प्राइवेट सेक्टर ॾिसो, वॾा वॾा डॉक्टर वेठा आहिनि, 24 कलाक जंहिंजी ड्यूटी हिते आहे उहे प्राइवेट वेठा आहिनि थिया। उहे मरीज़नि खे चवंदा भाउ तव्हां प्राइवेट जो, तव्हांजो उते ऑपरेशन कंदासीं, तव्हांखे रिआयत कंदासीं, हीअं कंदासीं। को बि सिस्टम हिते सही नथो पियो हले, को बि सिस्टम सही नथो, कंहिं माण्हू खे को रिलीफ नथो मिले। न सफ़ाई आहे, बाथरूम ॾिसो पाणी न आहे, बाथरूम बंदि लॻा पिया आहिनि थिया। कंहिंखे चऊं, कंहिंजी ज़िम्मेवारी आहे? हिते वॾो धारियल कर्ज़ लॻो पिया आहिनि, धारियल वेठा आहिनि थिया असांजे लाइ, हर शइ जे लाइ धारियल वेठा आहिनि।
असांखे जेका लेबोरेटरी मोकिलंदा उते फ़ोन कंदा डॉक्टरनि जी कमीशन लॻी पिया बाबा फिलहाल लेबोरेटरी वञी टेस्ट कराइजो अगरि उतां नथा कराइजो बाबा हीउ सही न आहे बाबा कीअं सही न आहे लेबोरेटरी आहे हेॾी लेबोरेटरी सिंध गवर्नमेंट जी खुली पई आहे पोइ जेकॾहिं सही न त इन जे ख़िलाफ़ु एक्शन केरु खणंदो तव्हां ई एक्शन खणंदो न हिते वञी डॉक्टर फ़ोन बाबा फिलहाल लेबोरेटरी वञी टेस्ट कराइजो हिन खां न फिलहाल खां असां उते वञूं त अॻु में फ़ोन करे छॾिया हिननि जी कमीशन लॻी पिया थी हिते त को कमीशन सिस्टम सिविल अस्पताल जा डॉक्टर ॿाहिरि रुगो ॿाहिरि पिया मोकिलनि पाण पिया मोकिलनि अब फिलहाल लेबोरेटरी तां कराइजो फिलहाल लेबोरेटरी तां कजो बाबा हीअ जेके आहिनि भाई हीअ कहिड़ा आहिनि इहे सही कोन्हनि के रिपोर्ट कराए था अचूं उनखे तस्लीम था कनि 2 खां 3 ॾींहं 5 ॾींहं 8 ॾींहं धुली आख़िर लाज़मी असांखे ॿाहिरि ई करिणो पए थो ॿाहिरां कराए था अचूं उहे हिते अलॻि कराईंदो आहे टाइम वक़्तु असांजो अलॻि ज़ाया थिए थो वरी असांखे ॿाहिरां लिखी था ॾियनि डॉक्टर वरी ॿाहिरां कराए था अचूं साॻियूं उहे महांगनि क़ीमतनि ते कराए था अचूं उहे बि मनपसंदि जिते उहे चाहिनि था भई हिन लेबोरेटरी तां कान्हे लाज़मी आहे हिन लेबोरेटरी तां कान्हे बाबा जिते ॿिए पासे रिलीफ मिले थो जिते घटि आहे उते बि न फिलहाल लेबोरेटरी ते वञो सिहत वारी वज़ीर चए थी त सभु सहूलियतूं आहिनि जेके मीडिया या साईं इहा ई त ॻाल्हि आहे न उन जूं पंहिंजूं कमीशन आहिनि हिते ख़ुदि MS चए थो बाबा असां ई पोस्ट ख़रीद करे हिते अचूं था MS चए थो साईं बिल्कुलु चवंदा इहा कहिड़ी वॾी ॻाल्हि चवंदा भई तव्हां था चओ न असांखे उते पंहिंजो हक़ी साहिब ॾे पोइ हिते अचूं था असांखे क़ैद कयो थो वञे असांखे हुननि जो हुकुम त धरणो थो पए इहे ॻाल्हियूं न जूं ज़ाहिर ॻाल्हि आहे तव्हां ज़ाहिर ॻाल्हि आहे उहे बि पैसा ॾियनि था कमीशनूं ॾियनि था जिते किथे सिस्टम इहो लॻो पियो थियो सुफ़ाज कल्चर आहे ॿियो कुझु बि न आहे कंहिं ग़रीब खे को बि रिलीफ कोन्हे को साबिक़ सदर आसिफ अली ज़रदारी साहब जो आबाई हल्को आहे उन हल्के में जेके मिसकिन मारूड़ आहिनि हितां जेके सिंध जी अक्सर जेके शहर आहिनि नवाबशाह में उहे मरीज़ अचनि था उन खां पोइ हिकिड़ी पोनिस्टान जी टेबलेट जी बि उमेदु नथा रखूं हुन PMC हॉस्पिटल में एक्सरे मशीन ख़राबु आहे MRI मशीनूं ख़राबु आहिनि ऐं उनखे अलावा सफ़ाई सुथराई जो को बि सिस्टम न आहे ट्रैफिक जो निज़ाम ना है डॉक्टर अचनि ई नथा डॉक्टरनि खां केरु पुछण वारो ना आहे इंतिज़ामिया खे केरु पुछण वारो ना आहे को बि चेक इन बैलेंस ना आहे उनखां अलावा ही जेकी 3 अरब रुपया खां वधीक बजट रखणु स्पेशल ग्रांटुनि खां अलावा सिंध गवर्नमेंट जूं फंडनि खां अलावा बि असांखे इन मां पेनाडोल जी टेबलेट नथी मिले त ही आख़िर फंड किॾां थो वञे उनखां अलावा जेके ग़रीब मिसकिन मारूड़ा अचनि था माण्हू अचनि था जेके डिलीवरी मैटर आहे या जेके बुनियादी उन्हनि जा जेके बीमारियूं आहिनि त उनजो को इलाजु नथो कयो वञे जेसीं ताईं हुनजी का सिफ़ारिश हुजे जेसीं ताईं कंहिं वॾेरे जी सिफ़ारिश हुजे जेसीं ताईं कंहिंजी कमदार जी सिफ़ारिश हुजे जेसीं ताईं कंहिं जागीरदार जी सिफ़ारिश हुजे ईअं न आहे त जेको हिते आयो एडमिट थियो उनजो इलाजु थियो ईअं न आहे। असल में मैं इस वक्त भी जो है वो पीपल्स मेडिकल अस्पताल के हवाले से डिप्टी कमिश्नर साहब के साथ मीटिंग में भी बैठा हुआ था और वहाँ पर भी मैंने इश्यूज़ काफ़ी PMC के हवाले से उठाए हैं। यहाँ पर आप देखें कि इस वक्त सूरत हाल ये है कि पीपल्स मेडिकल कॉलेज स्कूल ये जो हॉस्पिटल है इसका जो मेडिकल लेबॉर्ट्री है जहाँ मुख्तलिफ टेस्ट होते हैं उस टेस्ट में आप अगर लेबॉर्ट्री में जाएं उनसे आप कह रहे हैं कि यूरिन DR करवाना है ब्लड CP करवाना है या डेंगू का टेस्ट या टाइफाइड तो आपको बहुत सारे टेस्ट ऐसे मिलेंगे कि वहाँ पर सहूलतें मौजूद नहीं हैं। मैंने डिप्टी कमिश्नर साहब को भी पूरी लिस्ट दी है कि ये टेस्ट वहाँ पर नहीं हो रहे हैं। जब उनसे रब्ता किया MS से डिप्टी कमिश्नर साहब ने तो उन्होंने कहा कि ये जी टेस्ट हो रहे हैं ये तो मैं खुद भी यहाँ पर विज़िट कर चुका हूँ पिछले दिनों और लेबॉर्ट्री का मैंने खुद भी दौरा किया है और सारी मालूमात लेने के बाद मैंने वो सारी चीज़ें नोट की और डिप्टी कमिश्नर साहब को बताया कि ये सूरत हाल इस वक्त है क्योंकि ये नवाबशाह शहर जो है वो पीपल्स पार्टी का गढ़ कहलाता है। इस गढ़ के अंदर सूरत हाल ये है कि अस्पताल में वो सहूलतें मौजूद नहीं है। आप ये देखें कि इस वक्त आप वार्डों में जाएंगे तो आपको जो है वो जानवरों का बसेरा मिलेगा। यहाँ पर इंसान जो है वो चंद सेकंड के लिए भी सांस लेना उसका बड़ा दुश्वार है। वाशरूम आप देखें वहाँ पर गंदगी और बदबू की वजह से लोग जो है यहाँ पर जो है वो ज़िंदगी के लिए आते हैं कि यहाँ पर इलाज होगा और हमारी सेहत ठीक होगी और हम जिंदा और ताबिंदा रहेंगे, लेकिन यहाँ पर उसका उलट है। आप देखें कि यहाँ पर लोग जो बीमारी की हालत में आते हैं मज़ीद यहाँ बीमारियों का शिकार होते हैं और मज़ीद बीमारियाँ लगने के बाद वो जब छोटी बीमारी होती है वो बड़ी बीमारी में तब्दील हो जाती है। और इस वक्त देखें कि हॉस्पिटल में जो लेबॉर्ट्री है वहाँ के जो काम करने वाले लोग हैं वह एक पूरी माफिया है। वो लोग क्या करते हैं कि लेबॉर्ट्री के अंदर जो टेस्ट होते हैं
वो उन्हें कहते हैं कि यहाँ पर ये टेस्ट हमारे पास सहूलतें नहीं हैं, लेकिन वो बाअसर लोग जो वहाँ पर काम करते हैं या उनकी एक माफिया वो प्राइवेट लेबॉर्ट्रीज़ के अंदर उनको भेज देती है, उनका वहाँ पर वो कमीशन बंधा हुआ होता है और वो डेली की बुनियाद पर वहाँ से कमीशन हासिल करते हैं। छा सूरत हाल आहे PMC हॉस्पिटल? अदा तव्हांखे ख़बर आहे तक़रीबन 1 अरब 56 करोड़ खां वधीक अस्पताल जी बजट आहे। हिते हिकिड़ी वॾी करप्ट माफिया आहे। MS खां वठी इंचार्ज वार्ड जे ताईं सभु जा सभु चोर ठग आहिनि। हिते न मरीज़नि सां ॻाल्हाइण जी तमीज़ अथनि, न मरीज़नि सां का हैंडल करण जी, न मरीज़नि खे का पेनाडोल जी टेबलेट थी मिले। हिते सभु गुंडागर्दी करे वेठा आहिनि। हिते को प्रोटेक्शन को बि हिफ़ाज़त में कोन्हे को। असां साबिक़ सदर आसिफ अली ज़रदारी साहिब के गुज़ारिश कंदासीं, अदी फरियाल टाइपोल साहिबा के गुज़ारिश कयूं था, तव्हांजो पंहिंजो हल्को आहे, तव्हांजो पंहिंजो शहर आहे। हिते नज़र कयो सॼो अस्पताल गंदगी जो ढेर बणिजी वियो आहे। केरु सफ़ाई करण लाइ स्वीपर पंहिंजी मर्ज़ी ते, डॉक्टर पंहिंजी मर्ज़ी ते प्राइवेट सेंटर पिया हलाइनि ऐं सरकारी ते को डॉक्टर हिते मौजूदु कोन्हे को। हर को पंहिंजी मनमानी करे वेठो आहे। को पंहिंजे मुंहुं केरु पुछण वारो केरु कंहिंखां कोन थो पुछे। हिते मरीज़ ॾाढी अज़ियत में तकलीफ़ आहिनि। असां गुज़ारिश कयूं था त इन ते नोटिस वरितो वञे ऐं इन ते कार्रवाई कई वञे। जेके करप्ट माण्हू आहिनि उन जे ख़िलाफ़ एक्शन खयो वञे। चाचा किथां खां आया? बाबा मां नवाबशाह जो आहियां। छा सूरत हाल आहे हिते? का आहे त असां इहो ई चऊं था की ग़रीब जी ख़िदमत कयो। केर बि हुजे, आला ऑफिसरनि खे चऊं था ग़रीब जी ख़िदमत कयो, चाहे MS हुजे, चाहे आला ऑफिसर हुजे, DC हुजे, ग़रीबनि जी ख़िदमत करे ऐं मरीज़नि जी ख़िदमत करे, मरीज़नि खे दवाऊं फ़ामश कनि। ॿियो हाणे छा चवंदासीं? घणा ॾींहं थिया आहिनि, घणियूं दवाऊं 12 वरितियूं आहिनि, घणियूं हितां दवाऊं मां न वरितियूं आहिनि 12। न को मां मरीज़ आहे मुंहिंजो हिते, मां त ईअं आयोसीं मरीज़ हिकिड़ो ॾिसणु, इन करे आयोसीं। असां गुज़ारिश था कयूं त कंहिं ग़रीब जी ख़िदमत कंदो, तव्हांजी अलाह सां भलाई कंदो। इहो ई हाल लॻो पिया सिविल हॉस्पिटल जो। पेशेंट सां ॾाढो ज़ुल्म आहे जेके अचनि पिया। सभ खां पहिरीं त तव्हां जेके बि हिते वार्ड्स आहिनि, तक़रीबन 50 खां मथे वार्ड आहिनि हिते। तव्हां फर्स्ट हलिया वञो पंहिंजो हिन में कैजुअलिटी में, उते जिन पेशेंट एडमिट थो थिए उते हुनखे जेका ATS इंजेक्शन लॻाईंदा उहा बि हुनखे ॿाहिरि खां लिखी थी ॾेई वञे। कंप्लीट ट्रीटमेंट जेका आहे, जेको पेशेंट आहे उहो पंहिंजे पैसनि तां ख़रीदारी करे उहो हुनखे ॾिए थो। हिते जेको सामान ईंदो आहे उहो छा कयो वेंदो आहे त प्राइवेट जेके स्टोर्स आहिनि उन्हनि ते खपाए वेंदो आहे। तव्हांखे खोड़ वारा स्टोर ॿाहिरि मिलंदा जिथे तव्हांखे सरकारी जेको सामान आहे उते तव्हांखे मिलंदो, उहो तव्हां पैसनि ते उते खपाईंदा, वरी मरीज़ उतां वठी वापसि ॾियनि था। इहो सिस्टम लॻो पियो। हाणे हितां जेको बजट आहे तक़रीबन 200 करोड़ सालाना बजट आहे, अहमियत थो रखे। त इन में तव्हां ॾिसो त का तव्हांखे ATS जी हिकिड़ी इंजेक्शन आहे 20 रुपए इंजेक्शन आहे, उहा तक नथी मिले, न डाइक्लोज इंजेक्शन थी मिले। त अहिड़ी हॉस्पिटल जो कहिड़ो फ़ाइदो? असां जेको एतिरो बजट था ॾियूं, असां जेतिरो टैक्स था पे करूं, GST सेल्स टैक्स, कहिड़े हिसाब सां था ॾियूं? असांखे कहिड़ी फैसिलिटी था ॾियूं वञनि? हींअर WHO जी रिपोर्ट आई आहे त सिंध ईअं सम्झो हेल्थ डिज़ास्टर जे दहाने ते पहुची चुको आहे। हीअ जेका क्लाइमेट चेंज जी कैटेस्ट्रोफी आई आहे तबाही, इन केतिरो हिन में वेक्टर बोर्न डिज़ीज़ पैदा थियूं आहिनि, पाणी जी बीमारियूं, उन खां पोइ साई, कैंसर, ॿियूं जेके बीमारी टाइफाइड, इहे उरूज ते पुॼी चुकियूं आहिनि। उन खां पोइ बि हिते असांखे का बि अहिड़ी फैसिलिटी नज़र नथी अचे। तव्हां हलिया वञो पंहिंजी एक्सरे अगरि कराइनि था त एक्सरे तव्हांखे करे त ॾींदा, पर उन्हनि वटि उहा फिल्म मौजूदु न आहे जिथे तव्हांखे प्रिंट आउट करे ॾियनि, उहा उन्हनि वटि आहे कोन। उन खां पोइ तव्हां CT स्कैन वारे वटि हलिया वञो, CT स्कैन वारे वटि बि उहा फिल्म न आहे जंहिं ते तव्हांखे प्रिंट आउट करे ॾिए। मतिलबु उहो तव्हां खां 1000 रुपया वठंदो, 2000 या तव्हांखे रेफर कंदो प्राइवेट ते। लेबॉरेटरियुनि वारा बि तव्हां सिविल मां तव्हांखे चवंदा असां वटि इहा प्रोवाइड न आहे, न असां वटि इहो केमिकल आहे, इहो तव्हां वञी ॿाहिरां करायो। इहा सॼी हिकिड़ी माफ़िया आहे। मां त चवां थो हिननि जे ख़िलाफ़ु सख़्तु कार्रवाई कई वञे। ऐं जेको हितां जो MS आहे उहो इंट्रस्टेड न आहे, उन ते पाण इल्ज़ाम लॻल आहिनि करप्शन जा। इन्हनि खां मथे अचनि था एग्ज़ीक्यूटिव ऑफिसर्स जेके डिस्ट्रिक्ट जा हूंदा आहिनि हेल्थ जा, उन खां मथे अचनि था CDOs अचनि था, कोऑर्डिनेटर डिस्ट्रिक्ट ऑफिसर। इन खां मथे तव्हां अञा वञो त डिस्ट्रिक्ट मेयर, नायब मेयर, सभु छा था कनि? सभु जिन जे ख़िलाफ़ु कार्रवाई कई वञे तॾहिं आवाम खे रिलीफ मिलंदो, न त पोइ हीअ आवाम जेका आहे बिगड़ी त पोइ रोडनि ते निकिरी ईंदी, पोइ असांखे मार न ॾियो। दवाऊं न आहिनि भाई अवेलेबल। उन खां पोइ जेके सर्जरी जेके थियनि थियूं न वार्डनि में, उते जेके छोकिरा रखियल आहिनि, मां बि तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त उहे अनट्रेंड छोकिरा आहिनि। उन्हनि खे जेका स्टरलाइज़ेशन जेका जरासीम खां पाक कयो वेंदो आहे इंस्ट्रूमेंट खे, हिकिड़े मरीज़ में यूज़ थींदा आहिनि त उहे ॿिए मरीज़ में यूज़ थियण खां पहिरीं उहे मशीन में विझिबा आहिनि जिथे उन्हनि खे जरासीमनि खां पाक कयो वेंदो आहे। उन्हनि वटि उन्हनि जी ऑटोक्लेव सही नथी हलेव, जंहिंजी वजह सां मरीज़ इन्फेक्शन थींदा आहिनि, ज़ख़म उन्हनि जा ख़राबु थींदा आहिनि। पोइ उन खां पोइ जॾहिं ड्रेसिंग ताईं पेशेंट पुॼंदो आहे त ड्रेसिंग लाइ बि हिते का छोकिरा न आहिनि। त मरीज़नि जी हयाती दाव ते हिते बसि मरीज़ जेके बची था वञनि, ईअं सम्झो इहो हिकिड़ो अजूबो आहे, मिरेकल आहे।
अलाह जी महिरबानी सां बाक़ी हिते कम पूरा आहिनि मारण जी फुल प्लानिंग आहे ऐं जेकी 22 करोड़ आवाम आहे न इनखे घटि करण जो इहो पूरो हिननि प्लानिंग कई आहे सहूलियतूं न आहिनि ॾियणियूं आबादी घटाइणी टैक्स फुल वठिणो आहे हींअर त जेको COP27 जी समिट थी इजिप्ट में उन में हींअर तय पायो त जेके बि तबाही ख़ासि कर पाकिस्तान इन्हनि खे बजट मिलंदो उन खां पहिरीं बि जर्मनी बजट ॾिनो इटली ॾिनो सऊदी अरबिया ॾिनो ईरान फाइनेंशियल एड ॾिनी काॾे वई हींअर हिननि सम्झो ही जेका तबाही जेका क्लाइमेट चेंज ईंदी न हिननि खे हिननि बिज़नेस ठाहे छॾियो आहे बसि तबाही ईंदी ऊंधियूं सिंधियूं कटणो पैसो डॉलर्स मिलंदा जी ज़ुल्फ़कार जीअं जेको पीपल्स मेडिकल अस्पताल नवाबशाह आहे उनजो अॼु असां तव्हांखे विज़िट करायो पंहिंजे नाज़रीन खे उनजी सूरत हाल ॾेखारी त उनजी छा सूरत हाल आहे हिन अस्पताल में अरबे रुपयनि जी बजट अचे थी पर उहा हड़प कई थी वञे हितां जो जेको मेडिकल सुप्रिटेंडेंट आहे उहो करोड़ों रुपया करप्शन ॾेई हिते पोस्टिंग वठंदो आहे उहे 6 महीना या साल रही उहो करोड़पति थी वेंदो आहे पर हिते ग़रीब ऐं मिसकीन माण्हुनि खे इलाज जे हिकु डिस्प्लिन जी गोरी नथी मिले वॉशरूमनि जी हालत ख़राबु आहे जेके लिफ्ट मशीनूं आहिनि उहे ख़राबु आहे MRI एक्सरे मशीनूं ऐं ॿिया खोड़ सारा जेके आवाम जे सहूलियत लाइ प्रोजेक्ट आहिनि उहे सिर्फ़ु नाले मात्र आहिनि ऐं हितां जेके प्रोफेसर आहिनि उन पंहिंजे प्राइवेट क्लिनिक ते उहे सभु सहूलियतूं फराहम कयूं आहिनि त जीअं हितां जा माण्हू वीचारा उहे उते ख़ानगी अस्पतालुनि में अचनि हज़ार रुपया ख़र्च कनि त हिन ॻाल्हि जो सूबाई वज़ीर सिहत डॉक्टर अज़रा फज़ल पेचो खे नोटिस वठणु घुरिजे त हिन अस्पताल में जेकी करप्शन जी कहाणी आहे उनजो नोटिस वठे हिते माण्हू खे इलाजु नथो मिले एमरजेंसीअ में तव्हांखे सैकड़ाट माण्हू मिलंदा कॾहिं बि तव्हांखे राति जो तव्हां देरि सां ईंदो कोई एमरजेंसी में ईंदो तव्हांखे डॉक्टर न मिलंदो तव्हांखे पैरामेडिकल स्टाफ न मिलंदा त हिन अस्पताल जी तमामु घणी सूरत हाल ख़राबु आहे माण्हू वीचारा दरबदर आहिनि त इहा सूरत हाल आहे पीपल्स मेडिकल यूनिवर्सिटी जी जेकी आसिफ़ अली ज़रदारी साहिब जी पंहिंजी अस्पताल आहे जेकी सूबाई वज़ीर सिहत डॉक्टर अज़रा फज़ल पेचो जी पंहिंजी अस्पताल आहे पर उन में तव्हांखे डिस्प्लिन जी गोरी बि न मिलंदी अॻे प्रोग्राम लाइ पंहिंजे मेज़बान ज़ुल्फ़कार ख़ासि करींदा इजाज़त अलाह निगहबान।